हिकिड़ी हदीस पाक में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जिस्म जे जंहिं हिस्से खे ॾिसण जेको हिसो 70 में आहे त उन हिस्से खे ॾिसण वारे जे मथां बि लानत आहे ऐं ॾेखारण वारे जे मथां बि लानत आहे। जेको अल्लाह जो दुश्मन आहे, जंहिंसां अल्लाह जी जंग हुजे, असां उन जी शादी में छो शिरकत कयूं? जंहिं शख़्स जे घर में हराम आमदनी अचे थी उन शख़्स जी दावत कॾहिं बि क़बूल न कजे। इन्हनि चइनि रगनि मज़ा जेकॾहिं 3 रॻा घटि में घटि कटिजी वञनि या 4 कटिजी वञनि या कम अज़ कम 3 रॻा कटिजी वञनि त पोइ इहो जानवर हलाल आहे। जेकी नमाज जंहिं कंडीशन में क़ज़ा थी आहे उन नमाज खे उन कंडीशन में अदा कोई बि इंसान आहे, चाहे मर्द आहे या औरत, उहो पंहिंजो सतर उन जे लाइ लिकाइण वाजिबु आहे। सिर्फ़ु ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए जो सतर ॾिसी सघनि था। हिकिड़े शख़्स लिखियो आहे, मुफ़्ती साहब सूद ते पैसा हलाइण वारे शख़्स जी शादी में शिरकत कजे या न कजे? अब्दुल अज़ीज़ मलिक रेती खां। जंहिं शख़्स जे घर में सूद जी आमदनी अचे थी, छो त इहा आमदनी हराम आहे, अहिड़े शख़्स जी कंहिं बि क़िस्म जी दावत क़बूल न कजे, चाहे शादी जी दावत हुजे, चाहे ख़ैरात जी हुजे या मानी जी आम का दावत हुजे। जंहिं शख़्स जे घर में हराम आमदनी अचे थी उन शख़्स जी दावत कॾहिं बि क़बूल न कजे, छो त सूद अहिड़ो गंदो गुनाह आहे जंहिंजे लाइ अल्लाह सां फरमायो आहे त मां अल्लाह जी उन सां जंग आहे। जेको अल्लाह जो दुश्मन आहे, जंहिंसां अल्लाह जी जंग हुजे, असां उन जी शादी में छो शिरकत कयूं? हा, जंहिंजे बारे में पको यकीन हुजे त इन जे घर में हराम आमदनी आहे 100%, त उन जी शादी में शिरकत न कजे। बाक़ी जंहिंजे बारे में इहा न आहे त ख़ामख़ा उन जे बारे में जुस्तजू न कजे, तहक़ीक़ न कजे। मुस्लमान ते हिकिड़ो भलो गुमान हुजे। बाक़ी जंहिंजो 100% तव्हांखे ख़बर आहे ऐलानिया तौरु इहो सूद हलाईंदो आहे, पैसा ॾींदो आहे, सूद ते वरी लाभ ते मथां वठंदो आहे पैसा, त अहिड़े शख़्स जी शादी में या कंहिं बि दावत में शिरकत न कजे। मुफ़्ती साहब मां मुर्गी ज़बह कई पर ज़बह वारी जाइ खां कुझु हेठि छुरी हलाई, छा मुर्गी हलाल थी वई? सीने खां वठी गर्दन ताईं इहो जेको दरमियान वारो हिसो आहे, इन हिसे में कंहिं बि जॻह ते जेकॾहिं छुरी हलायो था ऐं उन छुरी हलाइण सां जेकियूं मख़सूस 4 रॻूं आहिनि, खाइण जी रॻ, पीअण जी रॻ, साह वारी रॻ ऐं हिकिड़ी ॿी रॻ हूंदी आहे, इन्हनि 4 रॻनि मज़ा जेकॾहिं 3 रॻा घटि में घटि कटिजी वञनि या 4 कटिजी वञनि या कम अज़ कम 3 रॻा कटिजी वञनि त पोइ इहो जानवर हलाल आहे ऐं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे पोइ छुरी हलाइजे, पोइ हलाल आहे। मुफ़्ती साहब सफ़र में मुंहिंजी असर जी नमाज़ क़ज़ा थी वई हुई, हाणे मां उहा नमाज़ पूरी पढ़ां या कसर करे पढ़ां? हाफ़िज़ अब्दुल वहीद राजनपुर शरीफ़ खां। जेकी नमाज़ जंहिं कंडीशन में क़ज़ा थी आहे उन नमाज़ खे उन कंडीशन में अदा करिणो आहे। यानी जेकॾहिं तव्हांजी का नमाज़ सफ़र में क़ज़ा थी आहे, हाणे तव्हां पंहिंजे घर अची विया हो त हाणे उन नमाज़ जी क़ज़ा कयो था त उहा तव्हांखे कसर करे पढ़णी आहे, अधु पढ़णी आहे, 4 रकात वारी 2 रकात करे पढ़णी आहे। छो त जंहिं हालत में जंहिं कंडीशन में क़ज़ा थी हुई उहा कहिड़ी हालत हुई? सफ़र वारी हालत हुई, त हाणे उनखे सफ़री नमाज़ वांगुरु पढ़णो आहे, भले तव्हां पंहिंजे घर में हो। ऐं जेकॾहिं तव्हांजी घर में का नमाज़ क़ज़ा थी आहे पंहिंजे इलाइक़े में ऐं तव्हां बाद में हलिया विया हो सफ़र में, त हाणे सफ़र में उहा अधु न आहे पढ़णी, पूरी पढ़णी आहे, छो त घर में ऐं पंहिंजे मक़ाम में उहा तव्हांजी नमाज़ क़ज़ा थी हुई। त जेकी नमाज़ जंहिं कंडीशन में क़ज़ा थिए उन कंडीशन में अदा करणी आहे। मुफ़्ती साहब छा 2 औरतूं हिक ई गुसल खाने में गुसल करे सघनि थियूं? हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हर मर्द ॿिए मर्द खां पंहिंजो सतर लिकाए ऐं हर औरत पंहिंजो सतर ॿी औरत खां लिकाए, इहो वाजिबु आहे। मर्द इन शइ जो एहतियात कंदा आहिनि, लेकिन औरतुनि में इहो रवाजु आहे, इहो उन्हनि जो नज़रियो बणी चुको आहे त जीअं असां औरतुनि खे हिकिड़ी ॿी औरत खां पर्दे जो हुकुम न आहे, शायदि सतर लिकाइण जो बि हुकुम न आहे, त उहे गुसल करण में या कपिड़ा मटाइण में इन शइ जी कोई एहतियात न कंदियूं आहिनि। हालांकि इहा शइ नाजाइज़ आहे। कोई बि इंसान आहे, चाहे मर्द आहे या औरत, उहो पंहिंजो सतर उन जे लाइ लिकाइण वाजिबु आहे। सिर्फ़ु ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए जो सतर ॾिसी सघनि था। बाक़ी कोई बि इंसान पंहिंजो सतर कंहिं बि, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनजे साम्हूं पंहिंजो जिस्म नथो खोले सघे। मरतबा औरतूं नंढड़े ॿार खे थञ पीआईंदियूं आहिनि, उन में बि औरतुनि जी बेएहतियाती हूंदी आहे, छो त जॉइंट फैमिली में बाज़ मरतबा ॾेर बि हूंदो आहे, सोरो बि हूंदो आहे, वॾा पुट बि हूंदा आहिनि, भाइर बि हूंदा आहिनि, त उन्हनि में बि औरत खे खपे त कम अज़ कम
कंहिं पर्दे जी हालत में यानी कंहिं कुंड में या उन ॿार जे मथां का पोती वग़ैरह ॾिजे, इन में बेइहतियाती न कजे, हराम आहे। हिकिड़ी हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जिस्म जे जंहिं हिसे खे ॾिसणु, जेको हिसो 70 में आहे, त उन हिसे खे ॾिसणु वारे जे मथां बि लानत आहे ऐं ॾेखारणु वारे जे मथां बि लानत आहे। हदीस पाक। त इन में एहतियात कजे, बेइहतियाती न कजे।